अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जी मशहूर ऐं ख़ूबसूरत गुलकारा नगमा नाज़। शहर सजे में हुलवा हो मुझो यार गुलाब जो गुलवा। सिंधी ख़ूबसूरत गुलकारा नगमा नाज़ केर ऐं किथां जी आहे? गुलकारा नगमा नाज़ के सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? छा हक़ीक़त में नगमा नाज़ जूं वल्गर क़िस्म जूं तस्वीरूं कीअं सोशल मीडिया ते वायरल थियूं? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंधी मन मोहींदड़ ऐं दिलकश अदाउनि जी मालकिन ख़ूबसूरत गुलकारा नगमा नाज़। फनकारा नगमा नाज़ सिंध जे बहितरीन ऐं शहीदनि जे शहर लाड़कणे सां थी तालुक़ु रखे। नगमा नाज़ फनकारी खां पहिरियां सिंधी ड्रामनि में कमु कंदी हुई। ड्रामनि खां सुठी मोट न मिलण सबबि नगमा नाज़ फनकारी शुरू कई। हींअर नगमा नाज़ के सिंध जे झरझंग में काफ़ी पॉपुलरिटी हासिल आहे। हींअर नगमा नाज़ 20 खां मथे एल्बम करे चुकी आहे। सोशल मीडिया ते उहे ख़बरूं बि वायरल आहिनि त नगमा नाज़ 10,000 खां वठी 20,000 ताईं बुकिंग ते नाइट पार्टियूं बि करे थी। वधीक अलाही बहितर ॼाणे थो त सच छा आहे। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।